साईं मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह त्रिपाक पाण आहे। पर साईं ही ज़माने जो को हिकिड़ो बादशाह हो जंहिंखे औलाद कोन थींदो हो। से बादशाह खे औलाद कोन थींदो हो। दरगाहनि ते बासूं बासे पीरनि फ़क़ीरनि खां दुआऊं वठी करे हुनखे नेठि सिकी सिकी हिकिड़ो पुटड़ो ॼाओ। से बादशाहणो ॿारु पुटड़ो ॼाओ। शहज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो, नेठि अची जवान थियो। से वक़्तु गुज़रंदो वियो, बादशाह जो पुटु जवान अची थियो। नेठि बादशाह खे संदसि शादी जी तयारी करणी पई। बादशाह साईं पंहिंजे पुटड़े जी शादी जो सायो कयो, पर जॾहिं उन उहा ॻाल्हि शादी वारी शहज़ादे खे ख़बर पई, तॾहिं पीउ खे चयईं। तॾहिं शहज़ादे पीउ खे चयो त बाबा साईं, मूं ज़ालनि जी बेवफ़ाई जूं तमामु घणियूं ॻाल्हियूं ॾिठियूं ऐं ॿुधियूं आहिनि। तंहिं करे पको इरादो कयो अथमि त सॼी उमिरि असुलु शादी न कबी। ऐं हाणे तव्हां इहा ॻणती ई न करियो जो आउं शादी कंदसि ऐं का मूंखे बेवफ़ा ज़ाल ॻिची में पइजी वई त आउं लोड़े वेंदसि। तंहिं करे बाबा आउं असुलु शादी न कंदसि। से बादशाह खे घणो ई सम्झायो त पुटड़ा ईअं न आहे, पर शहज़ादो असुलु पंहिंजे तां न लथो। तई पीउ जो ज़ोर त पुटड़ो शादी करे, पुट जो ज़ोर त बाबा मायूं बेवफ़ा हूंदियूं आहिनि, मूंखे बेवफ़ा का माई मिली वई त आउं ज़िंदगी कीअं गुज़ारे सघंदसि, सो मूंखां इहो कमु बर्दाश्त न थींदो। सो साईं नेठि पीउ साईं बादशाह हुतां हुतां ज़ोर ॾियारे, हुतां हुतां संगत तां ॿार विझराए, हुनजी संगत खां हुतां हुतां नेठि हिनखे अची शादी लाइ राज़ी कयईं। पीउ जे साईं घणे ज़ोर ते शहज़ादे चयो त बाबा जेकॾहिं हरूभरू अव्हां जी इहा ई मर्ज़ी आहे त पोइ मूं लाइ कंहिं अहिड़ी छोकिरी जी ॻोल्हा करियो जेका अञा नंढड़ी सगीर हुजे, जंहिंखे हिन दुनिया जो वाह बि न लॻो हुजे ऐं हुनखे दुनिया जे इश्क मोहबत चकरनि जी का ख़बर ई न हुजे। पोइ त साईं इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह दिलि में सोचियो त इहो बि ठीकु आहे। सोचाईं त भला सगीर छोकिरी वठंदासीं, 10-12 सालनि में उहा बि जवान थी वेंदी ऐं पुट जो उमेद ॾिसण जहिड़ी थी पवंदसि। सोचियां आख़िरकार कोशिशि करे हिकिड़े ॻोठ में हिकिड़ी सगीर छोकिरी खे से वञी हथु कयूं ऐं उनजे माइटनि सां वञी साईं उन शहज़ादे जी निकाह बाबति ॻाल्हि ॿोल कयूं। पोइ त साईं उन अड़बंग शहज़ादे जे निकाह उन छोकिरी सां पियो ऐं छोकिरी खे हिकिड़े बंदि महिलात में पोइ निपाइण लॻा। साईं ज़िंदगी जो सफ़र आहे, न्याणी अॼु नंढी सुभाणे वॾी। छोकिरी साईं उन बंदि महिलात में पई ज़िंदगी जा ॾींहड़ा गुज़ारींदी हुई ऐं उन ई महिलात में साईं कंहिं मर्द माण्हू खे बि वञण जी इजाज़त कान हूंदी हुई। साईं माण्हू त माण्हू, पर महिलात मथां कंहिं नर पखी खे बि पर हणण जी इजाज़त कान हूंदी हुई। महिलात खे रुॻो हिकिड़ो ई दरवाज़ो हो जंहिंमां हिकिड़ी पीरसन माई महिलात में अची उन छोकिरी खे रोज़ानो सबक़ु ॾेई वेंदी हुई ऐं पढ़ाए वेंदी हुई। होॾां साईं शहज़ादो अड़बंग ॾाढियूं मौजूं माणियो, फिरियो, घुमियो, सुम्हियो, सॼो ॾींहुं घुमी फिरी राति जो छोकिरी ते वाही बणियो वेठो हूंदो हो। साईं वक़्तु गुज़रंदे, ॾींहुं गुज़रंदे देरि कान लॻा। ॾींहुं गुज़री विया, देरि कान थी। छोकिरी अॼु नंढी सुभाणे वॾी, नेठि अची जवान थी। छोकिरी अची ताईं जवान थी, नेठि बंदी खाने में रहंदी हुई। हुनखे कॾहिं बि शहज़ादे खां सवाइ हुन कॾहिं बि कंहिं मर्द माण्हू जो मुंहुं ई कोन ॾिठो हो। शहज़ादो छा कंदो हो जो ॿाहिरि वञण महिल खेसि जव ऐं कणिक कढे हिकिड़ी छॼ में विझी ॾेई इहो चई हलियो वेंदो हो त शाम ताईं कणिक जुदा ऐं जव जुदा करे मानी पुचाए रखिजांइ। पोइ त साईं उन छोकिरी वीचारे जो सॼो ॾींहुं इहो ई इन ई कम में गुज़री वेंदो हो ऐं हू ॿियो को बि दुनिया जहान जो को खपूं चारूं ऐं वाह सुवाह न वठंदी हुई ऐं न ई उनखे का ॿाहिरि निकिरण जी इजाज़त बि हुई। छोकिरी त हाणे जवान थी वई हुई, सो हुनजे मुड़ुस सां साईं हुन जूं हुजतूं मुहबतूं बि हुयूं। ॿिन्हिनि जा साईं हाणे शादी खां पोइ जा लाॻापा बि हुआ। पर छा हो जो छोकिरी हुई जवान ऐं अड़बंग शहज़ादो उमिरि खां वरी चढ़ी वियो हो वॾो। सो साईं हिकिड़े ॾींहुं छोकिरी ख़्यालु कयो त आख़िर ही शहज़ादो रोज़ु रोज़ु केॾां थो वञे। ॿाहिरि ज़रूरु के वधीक मदा हूंदा, पर उहे बि जे ॾिसजनि कीअं ॾिसजनि।
नेठि साईं छोकिरी दिलि में पको ख़्यालु कयो त माड़ी ते चढ़ी वेंदसि ऐं वञी उहो तां ॾिसंदसि। पोइ त साईं नेठि दिलि में ख़्यालु करे पको ख़्यालु करे माड़ी ते चढ़ी वई ऐं माड़ी ते चढ़ी खणी जो निगाह करे भले भले बाहि त साईं भले भाई लॻी पई आहे। महिला जे हेठां थोरी पंध ते दरिया पियो वहे। महिला ते थोरे पंध दरिया पियो वहे ऐं किनारे ते हिकिड़ो जहाज़ बीठो आहे जंहिं ते शहज़ादे खां बि वधीक सुहिणो जवान चकर पियो हणे। छोकिरी साईं उन खे ॾिठो। छोकिरी उन खे ॾिसी हैरान थी वई। छोकिरी साईं उन खे ॾिसी हैरान थी वई छो छोकिरी जवान हुई। बादशाह हुन खां 10 साल 15 साल वॾो हो ऐं नंढड़ी छोकिरी रखी हुअईं शादी लाइ। सा हाणे जवान थी वई हुई ऐं बादशाह जवानी में हो सो मोटी पुठी उमिरि में अची थियो हो। सो साईं उन शहज़ादी जवान छोकर खे ॾिठो। छोकिरे बि साईं उन खे ॾिसी हिक ॿिए सां नज़रूं मिली वियूं। शहज़ादी साईं छोकिरी उन खे ॾिसी हैरान थी वई त दुनिया में खांसि शहज़ादे ऐं उस्तादाणी खां सवाइ ॿिया बि के माण्हू आहिनि। ऐं उन में बि हैरान हुई त उन सुहिणे जवान खेसि ॾिसी वरितो जो उहो को हिकिड़ो सौदागर हो। उहो हिकिड़ो सौदागर हो ऐं उन ई ॾींहुं उते अची लंगर हयो हुआईं। सो खेसि इशारो कयाईं। हितां साईं छोकिरी बि खेसि इशारे जो जवाबु ॾिनो। तंहिं ते सौदागर तीर में हिकिड़ो ख़त लिखी महिला ते उमाड़ियो। छोकिरी साईं झटि करे उनजे जवाब में पंहिंजी सॼी हक़ीक़त लिखी मोकिलियसि। जा पढ़ी सौदागर इशारे सां चयसि इजो तो तां मुसीबत लाहियां। सो छा कयाईं जो जोर ऐं कणिक जूं अन जूं ॻूणियूं भराए कंहिं अटकल सां हुन ॾांहुं मोकिलियाईं जिन मां उहो शहज़ादे लाइ रोज़ मानियूं पचाईंदी रखंदी हुई। छो त शहज़ादो हुनखे जोर ऐं कणिक गॾाए ॾींदो हो ऐं चवंदो हो त हिननि खे दाणनि खे अलॻि अलॻि करे पोइ मुंहिंजे लाइ मानी पचाइजांइ। सो सौदागर साईं जोर ऐं कणिक जूं अन जूं ॻूणियूं भराए मोकिलियूं जिन मां उहो शहज़ादे लाइ रोज़ मानियूं पचाए रखंदी हुई ऐं वचिड़ियल अन्न जेको जोर ऐं कणिक गॾाए ॾींदो हो शहज़ादो तंहिंखे माड़ी खां हेठि हारे छॾींदी हुई ऐं पोइ वांदी थी वेही सौदागर सां इशारनि में ॻाल्हियूं कंदी हुई। ऐं शहज़ादो इहो ई सोचींदो हो त मुंहिंजी ज़ाल शहज़ादी जोर ऐं कणिक खे जुदा कंदी ऐं इन में ॾींहुं गुज़ारींदी हूंदी। सो बादशाह जो पुटु शहज़ादो बेफ़िक्र हो। ऐं साईं होॾां सौदागर ऐं शहज़ादी इशारनि में ॻाल्हियूं कंदे कंदे हिक ॿिए खे ॾिसंदे काफ़ी ॾींहं हुननि जा गुज़री विया। ईअं ई ॾींहं गुज़री विया। परियां खां हिक ॿिए खे ॾिसंदे ॾिसंदे काफ़ी ॾींहं गुज़री विया। नेठि सौदागर ख़्यालु कयो त हाणे कंहिं हीले बहाने हुन सां मिलणु घुरिजे। घणी साईं सोच वीचार खां पोइ हिकिड़ी अटकल सुझी आयसि। सो यकदमि हिकु कुंभ प्यारे निकचोरी दरिया जे कप खां वठी महिला ताईं हिकिड़ी सुरंग खोटाइण शुरू कयईं। साईं लिकचोरी सुरंग खोटाइण शुरू कयईं। जॾहिं सुरंग खोटिजी तयारु थी तॾहिं हुनजा ॿई मुंहुं अहिड़े नमूने बंदि करायईं जो कंहिंखे बि लखा कान पई। पोइ त साईं ॿई ॼणा रोज़ उन सुरंग जे वसीले हिक ॿिए सां पिया मिलंदा हुआ। कुझु वक़्त खां पोइ सौदागर वापसि पंहिंजे मुल्क वञण जो ख़्यालु कयो त इहा ॻाल्हि छोकिरी खे ॿुधायईं त तोखे बि मूं सां हलणो ई पवंदो। जंहिं ते शहज़ादी छोकिरी चयसि त आउं तोसां हलंदसि ज़रूरु पर हलण खां अॻु शहज़ादे खे हिकिड़ी सज़ा ॾियणु इहा मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश आहे। शहज़ादे खे सज़ा ॾियणी अथमि। तंहिं करे तूं शहज़ादे खे सुभाणे जी दावत ॾे पोइ हलिया हलंदासीं। ॿिए ॾींहं ते सौदागर शहज़ादे खे दावत ॾिनी। शहज़ादो बि सही संभरी जहाज़ ते आयो ऐं उन वक़्तु छोकिरी जा संदसि ज़ाल हुई। उहा ई छोकिरी जेका संदसि ज़ाल हुई कपिड़ा बदिलाए गल ते हिकिड़ो हथरादू तिर ठाहे सुरंग जे रस्ते अची जहाज़ ते वेही रही। शहज़ादो घुमंदो फिरंदो जॾहिं छोकिरी जे वेझो आयो तॾहिं हैरान थी वियो ही वरी हिते किथां आई। वरी बि ख़्यालु कयईं त माण्हू जहिड़ा कई आहिनि ही उहा साॻी न आहे। थी सघे थो ॿी हुजे। पर दिलि में होराखोरी थी पियसि। सो सौदागर खे चयईं त यार मूंखे हिकिड़ो ज़रूरी कमु यादि आयो आहे। सो घरां थी इजो थो अचां। ईअं चई यकदमि महिला ॾे मोट खाधाई। एतिरे में साईं छोकिरी बि कपिड़ा बदिलाए तीर जो निशान
तिर जो निशान डाहे सुरंग जे रस्ते अची महिलात में वेही रही। शहज़ादो जीअं तड़ तकड़ में अची अंदरि ॾिसे त ही वेठी अन छड़े। से हुनखे ॾिसी पक थियसि त हू का ॿी औरत आहे। सो यकदमि पंहिंजे ख़्याल खे बदिलाइण लाइ वरी बि जहाज़ जो रुख कयाईं। छोकिरी बि शहज़ादे जे पुठि वञण सां यकदमि साॻियो वेस पहिरें घड़ी खन में अची जहाज़ ते वेही रही। शहज़ादे खे छोकिरी जॾहिं सौदागर सां घणो हुजती ॾिठो तॾहिं पाण बि नाज़ सां खेसि निहारण लॻी। शहज़ादो हो पंहिंजनि जो चारी ऐं ॿियनि जो घोरियो, सो घड़ी में ई हुन सां अखि अड़ाए वेही रहियो। थोरी देरि खां पोइ सौदागर कंहिं कम सां हिकिड़े पासे वियो। शहज़ादे खे वझ लॻी वियो। मिड़ई बहाना बनाए ज़रे ज़रे छोकिरी जे वेझो अची साणसि मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करणु लॻो। संदसि इहे हरकतूं ॾिसी छोकिरी खेसि चवणु लॻी, शहज़ादा मूंखे माइटनि खां ख़बर पई आहे त तूं संग में मुंहिंजो भेणायो थो थी। उहो ॿुधी शहज़ादो ॾाढो शर्मसार थियो ऐं कंध खणी हेठि कयईं। एतिरे में सौदागर बि अची उते पहुतो। तंहिं यकदमि खेसि चयसि, शहज़ादा हीअ मूंसां शादी करण खां इनकार थी करे ऐं चए थी त जेसिताईं मुंहिंजा अज़ीज़ इजाज़त न ॾींदा तेसिताईं शादी कान कंदसि। अवे हिन मुल्क जा मालिक आहियो, जे भलाई करे हिनखे उन कम लाइ हुकुम करियो त मुंहिंजी मुराद पूरी थिए। उहो ॿुधी छोकिरी विच में जवाबु ॾिनो त हाणे मूंखे ख़बर पई आहे त संग में हिन शहज़ादे जी आउं साली थियां। उन करे हीअ बि मुंहिंजो अज़ीज़ आहे ऐं खेसि आउं पंहिंजो वारिस मञां थी। जे मुंहिंजी शादी जी इजाज़त ॾींदो त आउं तयारु आहियां। उते शहज़ादे का वाह न ॾिसी छोकिरी खे शादी जी मोकल ॾिनी। पंहिंजे आॾो ॿिन्ही जो निकाह पढ़ायो। हुननि जो निकाह थी वियो। उते सौदागर शहज़ादे खां मोकिलाए जहाज़ खणी हाकारियो। पर जॾहिं शहज़ादो महिलात में आयो ऐं छोकिरी जे खट ख़ाली ॾिठाई तॾहिं पेरनि हेठां ज़मीन निकिरी वियसि। हेॾां होॾां घणियूं ई जोतूं हयाईं पर हुनजी ज़ाल हुनखे मिले ई कान पई। हेॾां होॾां घणेई जोतूं हयाईं पर कुझु कीन वरियो। महिला अची कुनकुर्च जांचींदे सुरंग अंदरां छा ॾिसे। सुरंग जो मुंहुं हथ अची वियसि। जितां कपिड़ा मटाए अंदरां थींदो अची दरिया जे कप ते बीठो। उन सुरंग में से कपिड़ा हटाए अंदरां अची दरिया जे कप ते बीठो। पोइ त समूरी ॻाल्हि सम्झ में अची वियसि त छोकिरी सौदागर खणी वियो आहे, सो बि मुंहिंजी इजाज़त सां। शहज़ादे सोचियो त इहा बि मुंहिंजी इजाज़त सां कमु थियो। हाणे करे बि कुझु न थी सघियो। सो ख़्वारी जे डप खां दिलि जो सूर दिलि में रखी माठ करे वेही रहियो। से मुंहिंजा उमेदु आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त जेकॾहिं का बेवफ़ा थिए थी औरत, को मर्द बेवफ़ा थिए थो त हुनमें रुॻी हुनजो क़सूरु न आहे पर हुनजे हमसफ़र जो बि क़सूरु हूंदो आहे। जेकॾहिं इहो शहज़ादो पंहिंजी घरवारी खे टाइम ॾिए हा ऐं वक़्तु सिर पंहिंजे हम उमिरि औरत सां शादी करे हा त हुनखे अहिड़ा ॾींहं ॾिसणा न पवंदा। सो बहरहाल किसो कोता। उमेदु आहे त हिन क़िस्म जूं कहाणियूं किसा तव्हांखे पसंदि ईंदा। वधीक कहाणियूं ॿुधण लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं Facebook पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह।